नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर सागदार चयो आहे त $1 ट्रिलियन जा सासा मौजूद आहिनि। पाकिस्तान दीवारे जो शिकार न थींदो। मुल्क जे दीवारे जूं तारीफ़ूं ॾींदड़नि खे शर्म अचणु घुरिजे। हुकूमत मुल्क खे मुआशी मसइलनि मां छुटकारो ॾियारींदी। क़ीमतुनि में इस्तिकाम लाइ कमु कयो पियो वञे। मुल्क में सियासी अदम इस्तिकाम सां मईशत कमज़ोर थींदी आहे। IMF प्रोग्राम में देर सां ॾुखियारियूं थींदियूं। मुआहदे में देर जो को बि जवाज़ नाहे। ज़राअत समेत मुख़्तलिफ़ शोबनि में वक़्त सां गॾु बहितरी अची रही आहे। कारोबारी तबिके जे जाइज़ मुतालबनि खे न रुॻो मञियो वेंदो पर सहूलियतूं बि ॾिनियूं वेंदियूं। हम सिर्फ उस मखसूस हम ख्याल ग्रुप के साथ नहीं है जो कि खुद अदलिया के साथ नहीं है, जो कि खुद अदालतों के फैसले नहीं मान रहा। उन्होंने खुद ही बेंचेस बनाने शुरू कर दिए, खुद ही पिक एंड चूज करना शुरू कर दिया। हुकूमत तरफा कानून साज़ी लाइ अदलिया सां सलाह मशवरे जी तजवीज़ रद्द। इरफान कादिर जो चवणु आहे त आईने कानून खां मदबरो केर बि नाहे। इदारनि खे पंहिंजी हदनि में रही कमु करणु घुरिजे। रियासत में वफ़ाक़ी सरकार ऐं पार्लियामेंट आहिनि। को हिकु शख़्स या इदारो आइन खां मदबरो नाहे। कुझु मख़सूस माण्हू इदारे जे मामलनि में मुदाख़लत करे रहिया आहिनि। पंहिंजे शहीदनि ऐं मौसलनि जो क़दुरु न कंदड़ क़ौमूं तरक़ी न करे सघंदियूं आहिनि। कूड़ डफेड़ सां मुल्क खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। आइन खे ॿीहर लिखणु ऐं गुड टू सी यू न चवणु घुरिजे। इदारनि ते हमला करणु सियासत न पर दहशतगर्दी आहे। नवाज़ शरीफ़ पंहिंजे ऐं पार्टी जी मर्ज़ी सां ॾे वापसि ईंदो ऐं आम चूंडनि में हिसो वठंदो। मुस्लिम लीग नून अॻवान हमज़ा शहबाज शरीफ़। एक निहायती अहम जो है दिन साबित हुआ और वो साबित हुआ BBC में इंटरव्यू। अगर वो BBC में इंटरव्यू कोई देख ले तो मैं समझता हूं कि आप खुद भी चाहें और उस लाडले को बचाने वाले जो हमेशा कूद पड़ते हैं लाडले को बचाने के लिए वो भी चाहें तो अब कानून के शिकंजे से बचना मुश्किल नहीं नामुमकिन है। इतलात वारे वज़ीर शर्जिल मेमन तहरीक इंसाफ चेयरमैन जी बरतानवी नशरियाती इदारे खे इंटरव्यू खे ॾोह जो एतराफ़ करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त तहरीक इंसाफ चेयरमैन जो हाणे कानून जे दायरे खां बचणु मुश्किल ई न पर नामुमकिन आहे। तोशाखाना मारम तिबा अल कादिर ट्रस्ट में संदसि धाड़ा साबित थी चुका आहिनि। खेसि वधीक रिलीफ ॾियणु मुल्क सां ज़्यादती हूंदी। गिरफ़्तार थियल ते रियासत खे हिकु दफ़ो ॿीहर 9 मई जहिड़नि वाक़िअनि जी धमकी ॾिनी वई आहे। अॻूणे वज़ीर आज़म BBC खे इंटरव्यू में पंहिंजे ॾोह जो एतराफ़ कयो। PP फौज एस्टेब्लिशमेंट सां टकराव सबबि कार्रवाई थियण जो तासुर ॾिनो पियो वञे। सिंध में ट्रांसपोर्ट जो निज़ाम बहितर कयो वियो आहे। कराची में वधीक 500 बसूं आणण जी दरख़्वास्त कई आहे। पंजाब जो अॻूणो वॾो वज़ीर तहरीक इंसाफ जो सदर चौधरी परवेज़ इलाही गुजरावाला जी अदालत में पेश। एंटी करप्शन इख़्तियारनि तरफ़ां 14 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त। परवेज़ इलाही जो चवणु आहे त केस सॼी राति लॉकअप में रखी दवाऊं बि न ॾिनियूं वयूं आहिनि। थाणे जे सभ खां वधीक ख़राब इलाइक़े में क़ैद रखे बाथरूम वञण खां बि रोकियो वियो। तहरीक इंसाफ छॾण जो को बि इरादो नाहे। मुस्लिम लीग काफ जे वफ़द तरफ़ां 9 मई जे विगोड़नि में मुतासिर जिना हाउस जो दौरो। चौधरी सरवर जो चवणु आहे त जिना हाउस जे समूरनि शयुनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो आहे। विगोड़नि में मुलविस वापदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थियणु घुरिजे। पाक फौज जा जवान मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। नव मई ते GHQ रावलपिंडी ते हमलो कंदड़ वधीक हिकु विगोड़ी जी सुञाणप। पेट्रोल बम ठाहे मुख्य दरवाज़े ते उछलाईंदड़ जी मियां आतिफ महमूद कुरैशी तौरु सुञाणप। मियां आतिफ कुरैशी तहरीक इंसाफ रावलपिंडी जो नायब सदर आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त मियां आतिफ GHQ हमले में भरपूर हिसो वरितो। मियां आतिफ रियासत मुखालिफ़ नारेबाज़ी ऐं भंजडाम में मरकज़ी किरदारु अदा कयो। मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि तरफ़ां जिना हाउस लाहौर जो दौरो। शागिर्दनि तरफ़ां
जिना हाउस में विगोड़िन तरफां कयल शेरपसंदी ते दुख जो इज़हार। मुज़म्मत शागिर्दनि जी चुनाव त जेके भी विगोड़ी मास्टर माइंड या मददगार इन किरियल वाक़िअनि में मुलविस आहिनि खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। हू तेसिताईं ख़ामोश न वेहनि था जेसिताईं विगोड़िन डफेड़नि ऐं एहसास फरामोशन माण्हुनि खे इबरत जो निशानो न बणायो वेंदो। चकरा ॻोठ में चइनि पुलिस एहलकारनि जी शहादत में मुलविस मुतैदा लंडन जो टारगेट किलर गिरफ़्तार। रेंजर्स जो गुझी इतला ते कोरंगीअ में छापो। दहशतगर्द जुनेद हमीद सोगो तर्जुमान जो चुनाव ते गिरफ़्तार दहशतगर्द चकरा ॻोठ में चइनि पुलिस एहलकारनि जी शहादत ऐं 26 खे ज़ख़्मी करण में मुलविस आहे। सिंध हाई कोर्ट तरफा ऑनलाइन सिस्टम ते हाज़िरी न हणंदड़ उस्तादनि जो पघारूं रोकण जो हुकुम। तालीम वारे सेक्रेटरी अकबर लगारी जो चवणु आहे त सिंध सरकार जी कोशिशुनि सां उस्तादनि जी हाज़िरी 77% थी चुकी आहे। अक्सर उस्तादनि वटि जदीद मोबाइल नाहे त कुझु ऐप जो बहानो करे रहिया आहिनि। भारत में ॿिनि ट्रेनुनि में आमू साम्हूं टक्कर जे नतीजे में फौती मुसाफ़िरनि जो अंग वधी 280 थी वियो। 900 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। अस्पतालुनि में हंगामी हालतूं लागू। इंतज़ामिया तरफ़ां हादसे में जांच लाइ कमेटी क़ाइम। सिंध सरकार तरफ़ां किंझर ढंढ ते आलमी सतह जो सियाहती मर्कज़ क़ाइम करण जो फ़ैसिलो। इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त हुकूमत किंझर ढंढ ते पुरकशिश सियाहती मर्कज़ क़ाइम करण लाइ पुरज़म आहे। सियाहती मर्कज़ ते समूरनि सियाहनि खे मुकमल जदीद सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। JWC तरफ़ां दौड़ में प्रोफेसर अजमत सावंत ऐं सदाम लाशारी जे खून सां इंसाफ़ लाइ एहतजाजी रैली। अॻवान जो चवणु आहे त प्रोफेसर अजमत सावंत जा कातिल अञा ताईं आज़ाद घुमी रहिया आहिनि। पुलिस कार्रवाई लाइ तयार न आहे। सदाम लाशारी जे क़त्ल में मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई कई वञे। मक़सूद रिंद में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल नींगरीज़ ज़हरा जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। इलाइक़े में सोग। पुलिस जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी 7 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। DNA टेस्ट खां पोइ जांच में अॻु भराई थींदी। कानपुर में भरिसां मुड़ुस हथां ज़ाल क़त्ल। ॻोठ अरबाब माछी में जवाबदार नूर अहमद माछी बंदूक जा फायर करे निंड सुतल अनवर ख़ातून खे क़त्ल करे छॾियो। गौसपुर में मोकवी नूरदीन बलकानी जे बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। इंतिसाबे ते धरणो। ट्रैफिक मुअतल। वारसनि जो चवणु आहे त 1.5 महीनो गुज़रण बावजूद पुलिस पोरत खे बाज़ियाब न कराए सघी आहे। नूरदीन खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़त्म कई वञे। जैकबाबाद मां पोरत मुबैना तो रक़बा धाड़ेलनि जो वारसनि सां फ़ोन ते राब्तो। 50 लख रुपया भुंग तलब। वारसनि जो चवणु आहे त 2 ॾींहनि अंदरि भुंग न ॾियण ते रहीम बख़्श सुमरे खे क़त्ल जी धमकी ॾिनी वई आहे। कानपुर महर वेझो पुलिस पारां 2 मोकविन खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त शौकत यूनिस बमरो खे ॿिए हंधि मुंतक़िली दौरान बाज़ियाब करायो वियो आहे। ऐं डंडे बाग़े में औरतुनि ऐं ॿारनि जो हथनि में ख़ाली थांव दिला खणी एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। शहरियुनि जो चवणु आहे त टाउन इंतिज़ामिया जी नाइरी सबबि पीअण जे साफ़ पाणी जो बहिरान पैदा थी वियो आहे। शिकायतुनि बावजूद को बि पाणी जो मसइलो हल करण लाइ तयार न आहे।